अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशल एकेडमी, कराची, सिंध। छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी। किस्त चौथी, कहाणी वापसी। हुन बेज़ार थी घड़ियाल खे बंदि करे छॾियो ऐं पासो वराए सुम्हणु लॻो। पंहिंजनि ई ख़्यालनि में चयाईं, हीउ बि को वक़्तु आहे ड्यूटीअ करण जो। दुनिया निंड जे आगोश में सुती पई आहे ऐं मां हलां ड्यूटीअ ते। न, हरगिज़ न। अॼु खणी मोकल कयमि त छा थी पवंदो। हूअं बि 10 साल थी विया आहिनि ड्यूटी कंदे। ज़िंदगी ॼण त ड्यूटीअ लाइ आहे ऐं ड्यूटी उन ई लाइ था करियूं त ज़िंदा रहणो आहे। हीअ अखियूं पूरे मिठीअ निंड में सुम्ही पियो, जेका सुबुह जो 4 वॻे ईंदी आहे। आहिस्ते आहिस्ते हिन जे ज़हन में कारखाने जो दुहाटियल माहौल छांइजी वियो। ऑफिस में वेठल बास अखियूं टेड़ियूं करे चश्मे में हथु विझी हिन खे चई रहियो हो त कल्ह छो न आहे? तुंहिंजे न अचण करे कमु रुकिजी वञे थो ऐं कमु रुकजण करे कारखाने खे नुक़सानु थो थिए। उन करे तोखे शोकाज़ मिली सघे थो। बास जा उहे धमकीअ वारा लफ़्ज़ जेके हू खेसि सदाईं ड्यूटीअ तां गुसाइण करे खेसि चवंदो रहंदो हो, ज़हन में ईंदे ई निंड्राखड़ी हालत मां छिरक भरे उथी पियो। सख़्तु बेज़ारियत ऐं चिड़ मां पंहिंजो पाण खे ऐं दुनिया जे समाज खे गारियूं ॾेई निंड जा नशा लाहे थो ऐं ड्यूटीअ ते वञे थो। रस्ते में झूठा खाईंदो वञी ड्यूटीअ ते पहुतो ऐं पहुचण खां पोइ कुझु आथत महसूसु थियुसि। सोचियाईं, सुठो थियो ड्यूटीअ ते आयुसि, न त निभागी निंड जे करे ख़बर नाहे त केतिरियूं मोकलूं कयूं अथमि। शाम जो वापसि ईंदे ई महसूसु करे रहियो हो त ॼण को जंग जो महाज़ फ़तह कयो हुजेसि। सोचियाईं, वाकई ही जंग जो महाज़ त आहे, मुसलसल जंग जंहिंजो को बि अंजाम ऐं अंत कोन्हे, जंहिंमें का हार न जीत, बसि जंग करणी आहे। छा असीं पैदा ई हिन जंग करण लाइ थिया आहियूं? छा हिन जंग मां भॼी नथो सघिजे? खेसि सोचुनि जे कोहीड़े में जंग जो मैदान नज़र अची रहियो हो, जंहिं ते ई मुसलसल विढ़ी रहियो हो। आख़िर बेज़ार थी थकिजी पुठिते भॼणु शुरू करे थो त साम्हूं खेसि संदसि घर जा सभु भाती हॾां पिंजरा नज़र अचनि था, जेके बुख में सुकी कंडा थी विया हुआ। यकदमि सोचुनि जे कोहीड़े मां निकिरी अचे थो, न, मां उहा जंग कंदो रहंदुसि। वरी 2-3 ॾींहं बग़ैर सोचुनि जे ड्यूटी कंदो रहे थो। उहे ई मशीनूं, उहे ई ऑफिसूं, उहे ई माण्हू, उहे ई आवाज़, उहे ई रस्ता, उहो ई टाइम। हिन खे लॻो त ॼण वक़्तु बीही रहियो हुजे, ज़मान ऐं मकान जे क़ैद मां निकिरी वियो हुजे। हिन खे ॻोठनि जा उहे कमीकारी यादि आया, उहे पोरियत यादि आया, जेके सॼो सॼो ॾींहुं कमु कंदा आहिनि पर पोइ बि पंहिंजे कम मां तंग न थींदा आहिनि। खिल भोग कंदा आहिनि ऐं राति जो थकिजी सुम्हंदा आहिनि त खेनि गहरी निंड पंहिंजे भाकुर में सुम्हारे छॾींदी आहे। पर असीं त 8 कलाक बि कमु कोन था करियूं। लॻे ईअं थो ॼण क़ैदी हुजूं ऐं क़ैद थी आया हुजूं। हिन जे ज़हन में आज़ादीअ जी ख़्वाहिश जागी ऐं आसमान ते उॾामंदड़ पखी ॾिसण में आया। ॻोठ जे घिटियुनि में रोलू कुता घुमंदे यादि आया, जेके ॾींहं राति घुमंदा वतनि। हिन सोचियो त मां ॻोठ वापसि हलियो वेंदुसि। उते वञी को हारपो कंदुसि, का मज़ूरी कंदुसि, घटि में घटि पंहिंजनि माइटनि सां गॾु, पंहिंजे ॿारनि सां गॾु त हूंदुसि। पाण 2 महीननि जी मोकल वठी ॻोठ हलियो वियो। घर वारनि सां उहो ख़्यालु ज़ाहिरु कयाईं त मां नौकिरी छॾे हिते कमकार करणु चाहियां थो। पहिरियां ई त संदसि भाइरनि मुखालफ़त कई, पर पोइ राज़ी थी विया। सवाल उहो उथियो त कहिड़ो धंधो करे। कुझु ॾींहं ॻोठ जो जाइज़ो वरिताईं, दोस्तनि यारनि सां सलाह मशवरो कयाईं, पर खेसि का बि राह नज़र न आई जंहिंमें पंहिंजा पेर ॼमाए सघे। हिन खे महसूसु थियो त हू पंहिंजे ई ॻोठ में परदेसी आहे। सभु संदसि इज़त उन ई करे कनि था त हू परदेसी आहे ऐं कराचीअ में नौकिरी करे रहियो आहे। पर जॾहिं हिते रहण जी कोशिशि कयाईं त खेसि को बि मदद न कंदो। हिन खे सभु रिश्ता कचे धागे में पोयल नज़र आया। सोचियाईं त हू हिकु अहिड़ी दुबण में फासी चुको आहे जंहिं मां निकिरण लाइ हिन खे तमामु वॾो सहारो खपे। पर अहिड़ो को बि सहारो हिन खे नज़र न आयो। हिन खे उन दुबण मां ख़ुदि ई निकिरण जी कोशिशि करणी पवंदी। आहिस्ते आहिस्ते वटांसि पैसा बि पूरा थी विया। संदसि भाइर ॿनी ॿारो कंदा हुआ, जिन खे ॾिसी हिन खे ईअं लॻो त दरअसल ही बि हिकु दुबण में दॿिजी रहिया आहिनि।
पर फ़र्क़ु एतिरो आहे त हिननि खे का बि ख़बर नाहे पंहिंजे तबाहीअ जी। दरअसल मुंहिंजे कर्ब जो सबबु मुंहिंजे पंहिंजे वजूद जी ॼाण हुअण इहा आहे। हिन महसूसु कयो त जेकॾहिं पंहिंजे कुटुंब खे बुख खां बचाइणो आहे त पंहिंजी मौजूदा हैसियत बरक़रार रखी खेसि वापसि वञणु घुरिजे, उते ई रही खेसि जियापे जी जंग विढ़णु घुरिजे। हिन महसूसु कयो त हर इंसान जी जुस्तजू हिकु ई आहे, पर रस्ता अलॻि अलॻि आहिनि। इंसानु ख़ुशी चाहे थो, सुकून घुरे थो, राति जो देरि ताईं सोचींदो रहियो ऐं पंहिंजे घर वारनि खे सुबुह जो सवेर उथारण लाइ चए। सुबुह जो वापसि जियापे जी जंग विढ़ण लाइ शहर वारे जंगी मैदान ॾांहुं रवानो थियो।